जामनगर मां ख़बर ईंदा हलो त PSL छॾे भारतीय अरबपति वापारी मुकेश अंबानी जे पुट जी शादी में शिरकत लाइ वेंदड़ केरोन पोलार्ड तनक़ीद जो निशानो बणिजी वियो। सोशल मीडिया सार्फिन PSL जी टीम कराची किंग्स जे रांदीगर केरोन पोलार्ड खे अनंत अंबानी जी शादी में शरीक थियण जे लाइ PSL छॾण ते सख़्त तनक़ीद कई पई वञे। हिकु सोशल मीडिया सार्फिन सवाल कयो त जेकॾहिं पाकिस्तान में का बि अहिड़ी शादी थी रही हुजे हा त छा को रांदीगर इंडियन प्रीमियर लीग छॾे अचे हा। हिकु भारतीय सार्फ तनक़ीद कंदे चयो त पोलार्ड PSL छॾे शादी में शिरकत लाइ भारत पहुची वियो। PSL जी का बि इज़त न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।